ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां तो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 7 स्कंद जे 9 अध्याय में ॾिठो हो त भगवान जा परम भक्त पहलाज नरसिंह भगवान जी स्तुति करे उन्हनि जो क्रोध खिम्या कराइनि था। सभई चयो जय श्री कृष्णा। ऐं अध्याय 10 जे पहिरें भाग में ॾिठो हो त नरसिंह भगवान पहलाज खां वर घुरण लाइ चवनि था। तॾहिं पहलाज चवनि था त मूंखे सिर्फ़ु इहो ई वर घुरे त मां जॾहिं ऐं जिते बि जनम वठां तॾहिं तॾहिं मां तव्हांजी भक्ति ऐं साधन संतन जी संगत पायां। सभई चयो जय श्री कृष्णा। पहलाज भगत इहो बि घुरनि था त जेके बि अज्ञानी माण्हू तव्हांजी भक्तिअ खां परे आहिनि, अज्ञानी आहिनि, तिन खे तव्हां पंहिंजी भक्तिअ जो दान ॾियो। ऐं जेके कुझु उन्हनि बुरा कर्म कया आहिनि उन्हनि जी अयूज़ मां पंहिंजा सभु चङा कर्म उन्हनि खे दान करे कृतार्थ करियां थो। सभई चयो जय श्री कृष्णा। अॼु पाण इन ही कथा खे वधीक अॻिते जारी कंदे श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 7 स्कंद जे 10 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। भक्त पहलाज चवनि था, हे महाप्रभु, आदमी पंहिंजे निभाग ऐं अज्ञानता करे तव्हांजी कृपा ऐं दया ते यकीन न करे चङी शइ मिलण ते सम्झे थो त हीअ शइ मूं पाण पंहिंजी महिनत सां हासिल कई आहे। ईअं नथो सम्झे त हीअ सभई शयूं नारायण जी ॾिनियूं आहिनि। मुंहिंजी पालना ऐं रखिया बि उहो ई थो करे। जेकॾहिं सिर्फ़ु महिनत करण सां ई आदमीअ खे हर दिलि घुरी शइ मिलंदी हुजे त पोइ कंहिं वटि बि कंहिं शइ जी कमी कान हुजे हा। हर को महिनत द्वारा हासिल करे सघे हा। हे दीन दयाल, संसारी माण्हू ॾींहुं राति दुख जे समंदर में ॿुॾा पिया आहिनि। हू पहिरियां ई पंहिंजे पेट भरण जी चिंता में व्याकुल रहनि था, पोइ स्त्री औलाद ऐं धन वग़ैरह जी ख़्वाहिश रखनि था ऐं पोइ त ख़्वाहिशनि में जकड़जंदा था वञनि जो संदन ख़्वाहिशनि जो अंत बि शरीर जी समापतीअ सां ई थियनि थो। अहिड़नि अज्ञानियनि खे ज्ञान ॾेई भवसागर मां पार उतारियो, पर जेसिताईं तव्हांजी कृपा ऐं दया न थींदी तेसिताईं माया जे महाॼार मां छुटणु ॾाढो मुश्किल आहे। जेकॾहिं तव्हीं चयो त तोखे उन्हनि माण्हुनि जे मुक्त थियण मां कहिड़ो लाभ थींदो त उन बाबति मुंहिंजी वेनती करण जो सबबु इहो आहे त तव्हांजी हिकु भेरे दया जी दृष्टि करण सां उन्हनि वीचारनि जो जेके दुख जे समंदर में पिया आहिनि तिन जो भलो थी वेंदो। ही ॻाल्हि का तव्हां खां परे कान्हे। वॾा हमेशह नंढनि ते कृपा कंदा आया आहिनि। जहिड़ी तरह हिकिड़े कटोरे भरण सां समंदर खुटी नथो वञे, तहिड़ी तरह तव्हांजे थोरी कृपा करण में उन्हनि जो बेहद भलो थींदो। इहा ॻाल्हि ॿुधी नरसिंह भगवान चयो त ए पहलाज, मूं पंहिंजो क्रोध शांत कयो। तोखे जेके घुरणो हुजे सो घुरी वठ, पर ॿियनि जी मुक्ति जा तूं घुरी थो सो सभिनी जीवन खे वेंकट वञण जी ख़्वाहिश नथी थिए। एतिरी दया पाण ते ॾिसी पहलाज चयो त हे जगत जा पालींदड़ ईश्वर, मां निर्गुण भक्त आहियां, तंहिं करे कंहिं बि शइ जी ख़्वाहिश नथो रखां। पर दुनिया में जॾहिं को कंहिं वटि वञी कुझु घुरे थो तॾहिं उन घुरंदड़ जे मोह जो तेज घटिजियो थो वञे। सवाइ कंहिं ख़्वाहिश जे
कंहिं वटि वञण या मुलाक़ात करण में संदसि तेज क़ाइमु रहे थो। जेकॾहिं तव्हांजी इहा मर्ज़ी आहे त पहलाज वर घुरे त मूंखे इहो वर ॾियो जो कंहिं बि शइ जी ख़्वाहिश न रहे। जेको परमेश्वर जो तप भॼन वग़ैरह करे परमेश्वर खां कुझु घुरे थो उनखे त वापारी सम्झणु घुरिजे। तंहिं करे मां कुझु बि नथो घुरां, तव्हांजी मर्ज़ीअ ते मां राज़ी आहियां। इहा ॻाल्हि ॿुधी नरसिंह भॻवानु चयो त हे पुट, तूं मुंहिंजो प्यारो भक्त आहीं, तंहिं करे मुंहिंजी मर्ज़ी आहे त तूं पंहिंजे पीउ जी गादीअ ते वेही 71 चोकरी जुगनि ताईं राज कर। जे तुंहिंजा ॿिया भाउ राज कंदा त माण्हू चवंदा त पहलाज हरीअ जे भक्त हुअण ते बि राज न पातो। तोखे मुंहिंजी ॻाल्हि ज़रूरु मञणु घुरिजे। सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, हिते 71 चोकरियुनि जो ज़िक्र आहे। सो पाण अॻे बि कथा में चोकरियुनि जो ज़िक्र ॿुधो हो, उन खे अॼु वापसि पाण दोहराईंदा वञूं त कुल 14 मनवंतर थींदा आहिनि ऐं हिकिड़े मनवंतर में 71 चोकरियूं थींदियूं आहिनि। ऐं हिकिड़ी चोकरी तॾहिं थींदी आहे जॾहिं चारई युग सतयुग, त्रेता युग, द्वापर युग ऐं कलयुग पूरा थी वेंदा आहिनि। ऐं जॾहिं 4 युग पूरा थींदा तॾहिं हिकिड़ी चोकरी थींदी। जॾहिं 71 चोकरियूं घुमंदियूं तॾहिं हिकिड़ो मनवंतर थींदो। ऐं जॾहिं 14 मनवंतर घुमंदा तॾहिं ब्रह्मा जीअ जे हिकिड़े ॾींहं जो टाइम संपूर्ण थींदो। सभई चयो जय श्री कृष्णा। श्री भॻवान चवनि था त तूं धीरज रख, मुंहिंजी कृपा सां तोखे काम, क्रोध, लोभ, मोह, मद मस्ती वग़ैरह को बि विकार राजगद्दीअ जो न लॻंदो ऐं मुंहिंजे चरणनि जी प्रीत बि क़ाइमु रहंदी। जहिड़ी तरह मुंहिंजा निज भक्त हिन लोक ऐं परलोक में कंहिं बि सुख जी ख़्वाहिश नथा रखनि, ठीकु ओड़े ई नमूने तोखे बि का तृष्णा न रहंदी ऐं महाप्रलय ताईं तुंहिंजो जस दुनिया में क़ाइमु रहंदो। ईअं चई नरसिंह भॻवानु गऊ वांगुरु पहलाज जो बदन चटणु लॻो। तॾहिं पहलाज नरसिंह भॻवान जी आज्ञा मञी वेनती कई त हे महाप्रभु, मुंहिंजो पीउ हिरण्यकश्यप पंहिंजी अज्ञानता करे तव्हां सां वेर रखी तव्हांजी भक्ति न कई ऐं तव्हांखे पंहिंजे भाउ हिरण्याकश जे मारण वारो सम्झी बुरा लफ़्ज़ चया। तंहिं करे मूंखे उन जो पुटु सम्झी कावर न कजो। जेको महापापी हो, कृपया तंहिंजो उद्धार करियो। इहो ॿुधी नरसिंह भॻवानु चयो त हे पहलाज, तूं पंहिंजे पीउ लाइ सोच न कर। घणा ई अधर्म करण सबबि बि हू नरक में न वेंदो। जंहिं कुल में तो जहिड़ो हरि भक्त पैदा थियो तंहिं कुल वारा यमदूतनि खे ख्वाब में बि न ॾिसंदा। मां तुंहिंजूं 21 पीढ़ियूं नरक मां कढी सुर्ग में मोकिलियूं आहिनि। तुंहिंजो पीउ हिरण्यकश्यप कहिड़ी तरह नरक भोॻींदो। मुंहिंजे भक्त जूं 7 पीढ़ियूं नरक मां निकिरी सुर्ग में वञनि थियूं ऐं शास्त्र में मगधेश जो मरण अशुद्ध लिखियलु आहे, पर उते बि मुंहिंजे भक्तनि जे वञण ऐं रहण करे उहा ज़मीन पवित्र थिए थी ऐं सभु दोष मिटिजी वञे थो। तोखे पंहिंजे पीउ जो क्रियाक्रम ऐं श्राद्ध ज़रूरु कराइणु घुरिजे। सभई चयो जय श्री कृष्णा। इहो ॿुधी जॾहिं पहलाज नरसिंह भॻवान जी आज्ञा मूजिबि हिरण्यकश्यप जो क्रियाक्रम ऐं श्राद्ध वग़ैरह करे चुको, तॾहिं नरसिंह भॻवानु पहलाज खे राजगद्दीअ ते विहारे तिलक ॾिनो। उन वक़्तु सभु दैत ऐं देवताऊं पहलाज खे नमस्कार करे आसीस ॾियण लॻा। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 7 स्कंद जे 10 अध्याय जो ॿियो भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।